नंढे हूंदे उहो अहसासु जॾहिं खैरपुर नाथन शाह जे जुड़ियल शाह जीलानी जे सालियाने मेले जा गोड़ ऐं हुकार घर ताईं ॿुधण ईंदा हुआ ऐं दिलि मेले ॾांहुं वञण लाइ आती हूंदी हुई। ऐं जॾहिं घर वारनि खे घणनि मिंथुनि ऐं इलाजनि खां पोइ मञाए मेले जी मोकल वठंदा हुआसीं ऐं जॾहिं मेले जे रस्ते ॾांहुं हलंदे हलंदे परे खां मेले जो हिकु नज़ारो जेको तमामु ख़ूबसूरत रंगीन चोडेला चेकला ऐं वरी जेतिरो बि भरिसां ईंदा हुआसीं ओतिरो ई मेले जो आवाज़ु वधंदो वेंदो हुओ। उन सां गॾोगॾु दिलि जी धड़कन हिकु खां ॿ थी पवंदियूं हुयूं। रंग बरंगी मिठाइयुनि गरम गरम जलेबियुनि ऐं ख़ुशबू समूरे रस्ते खे महकाए छॾींदी हुई। जलेबी मां तक़रीबन सिंध में हर हंधि खाधी आहे, पर खैरपुर नाथन जा जी जेका जलेबी आहे अहिड़ी क्वालिटी ताईं किथे ॿिए हंधि न मिलंदी। हीअ सदाईं मेले ते लॻियल हूंदा आहिनि। हिकिड़ो हिननि जो जेको दुकानु आहे मेले बग़ैर बि हिते ई लॻियल हूंदो आहे, जेको मतिलबु सॼो साल ई हूंदो आहे। बाक़ी हिन महिल तव्हां दुकानु ॾेखारियो आहे मतिलबु तक़रीबन सॼी लाइन आहे। लज़ीज़ बूरो किशमिश ऐं सुकल मेवा ऐं वरी उन्हनि जे कुरपायती मालिकनि जा सिक भरिया पंहिंजा हथ असां ॾांहुं वधाईंदा हुआ ऐं ख़िदमत करण जूं आछूं कंदा हुआ। अॼु असां उन मेले खे वरी घुमण जो मौक़ो हासिलु कयो आहे त उनखे तव्हां सां गॾु घुमंदासीं। वकार चांडियो सां गॾु रुगो चरे पियो थो, इन करे असां बि पिया था चरूं। हिनखे घड़ी घड़ी बुख लॻे थी। मां न खाया आहियां हो चांडिया हे कंहिंजे लाइ बीठा आहिनि? तव्हां बि खाओ था पिया न, हे ग़रीबनि जी रोज़ी थिए माना हुन जेके बि खपाया आहिनि तो वटि खपाया था पोइ वठंदासीं। असां मुंहिंजड़ा हूंदो सिंधी टोपी वारा भाऊ, अजरक टोपी वारा भाऊ हिन पासे वरी मेला नसीबन जा, अथई मेला नसीबन जा, वरी मेला नसीबन जा, अथई मेला नसीबन पंहिंजे मन में मच मारे सज्जन साईं। ही असांजो शहंशाह अथव। भाजी मानी में हथो वञी लॻंदो असांजो एॾो मतिलबु असांखे उल्टी पई थी अचे। चोरेल ते चढ़ी करे हिन उल्टी कई आहे, हिन उल्टी कई आहे, हिन सां छा थियो अथई वकू? अरे लाए नहीं रहता, अरे लायो लाए नहीं रहता तो तू देखना जेल में सूर पची असांखे बीहारे छॾियूं हिते अंदरि ई। अगर वरी चढ़ूंगा, वरी चढ़ूं। अच्छा नान का खुटिया दी छड़ी बड़ी आई खुश काथे घुमंदो तो हुते अकेलो अकेलो? ठीक आहे अल्लाह खैर कयो, महिरबानी। आई लास्ट मेले ते जिते ॿिया बि स्टॉल लॻल आहिनि, मतिलबु ॿारनि जी रांदीकनि जे लाइ ऐं शइ खाइण वग़ैरह हर शइ जे हिसाब सां। उते हिकु स्टॉल असां वटि बुकनि जो बि लॻंदो आहे, जिते तव्हांखे हर क़िस्म जा बुक मिलंदा। अदबी बुक जंहिंमें शाइरी, तव्हांखे नावेल वग़ैरह हर शइ मिलंदी। शो ॾेखारियो था तव्हां। सो दोस्तों, ही हुआ असांजे शहर जे तारीख़ी मेले जा कुझु ख़ूबसूरत मंज़र। मोकिलाणी खां पहिरीं मां हिकु ॻाल्हि अर्ज़ु कंदो हलां त ही सभु मेले जा रंग फ़क़ति असां लाइ ऐं असांजे सुहिणे शहर लाइ लॻाया वेंदा आहिनि।
जीअं मेले वारा असां माण्हुनि जी ख़िदमत करण लाइ हर साल ईंदा आहिनि, ईअं ई घटि में घटि यार असांखे थोरो उन्हनि जे बारे में बि सोचणु घुरिजे। जीअं सफ़ाईअ जो ख़ासि ख़्यालु रखणु घुरिजे, रुॻो रजूसराई ते बि सॼो ॾोह न ॾिजे न। ऐं वरी जहिड़े ऐं ॾाढ सां पेश अचणु कंहिं वॾे सियासी शख़्सियत जे मार्फत ते कंहिं शो या प्रोग्राम में बिना कंहिं टिकट जे दाख़िल थियणु, बेशक उहो सिधी तरह असांजे फ़ाइदे में हुजे, पर अणसिधी तरह असां पंहिंजी ऐं समूरे शहर जी बदनामी जो बास सां बणिजूं। जीअं उहे मेले वारा असांजी उमेदु खणी अचनि था, तंहिं उमेद सां हू वापसी रवाना थी वञनि। सो ईंदड़ वक़्त लाइ मुंहिंजी सभिनी दोस्तनि खे गुज़ारिश आहे त हिन मेले खे ख़ूबसूरत बणायो। आख़िर में ॻाल्हि इहा कंदुसि त हर साल असांजो मेलो पोइते थींदो थो वञे ऐं इन में वॾे में वॾो किरदारु न असांजो आहे, असां आवाम जो आहे, असां शहरनि जो आहे। सो इल्तिजा आहे सुठो किरदारु अदा करियो। महिरबानी, थैंक यू, यारो यार।